तारिक मजीद। नाज़रीन, काफ़ी वक़्त खां वठी उत्तर सिंध में सिंधी हिंदुनि जे अगवा ऐं उन्हनि जे कारोबारी मरकज़नि ते धाड़नि ऐं फुरुनि जा वाक़िया अख़बारुनि में रिपोर्ट थींदा रहिया आहिनि, पर सूरत हाल उन वक़्तु तशवीश जो रुख़ अख़्तियार कयो जॾहिं कुझु वक़्त खां वठी हिंदू नारियुनि जे अगवा ऐं बाद में उन्हनि जे मुस्लमान थियण जे हवाले सां इहो चयो पियो वञे त उन्हनि खे ज़बरदस्ती मुस्लमान कन्वर्ट कयो वियो आहे। इन्हनि वाक़िअनि पूरे सिंध में सिंधी हिंदू बिरादरीअ में तशवीश जी लहर पैदा कई आहे, बेचैनी पैदा कई आहे ऐं इहे बि इंसिडेंट्स रिपोर्ट थिया आहिनि त काफ़ी सिंधी जेके हिंदू ख़ानदान आहिनि उहे पाकिस्तान छॾे विया आहिनि ऐं परॾे हलिया विया आहिनि। इन सूरत हाल में इहो सवाल उथे थो त इहे जेके वाक़िया थियनि पिया धाड़नि जा, फुरुनि जा, अगवा जा, इहे सिंध में मजमूई अमन अमान जी जेका ख़राब सूरत हाल आहे उन्हनि खे, इन्हनि वाक़िअनि खे उन ई तनाज़ुर में ॾिठो वञे या वाक़ई इहो कंहिं ख़ासि टारगेट तहत सिंधी हिंदू कम्यूनिटी खे टारगेट कयो पियो वञे, कंहिं मनसूबाबंदी तहत, कंहिं प्लानिंग तहत। इन सिलसिले में हुकूमत छा पई करे, ख़ुदि हिंदू कम्यूनिटी कहिड़ा उपाउ तजवीज़ पई करे या खणे पई ऐं पूरे सिंध में मजमूई तौर ते इन सिलसिले में छा तासुर आहे, इन सिलसिले में अॼु असीं पंहिंजे स्टूडियोज़ में मौजूदु महिमाननि सां गुफ़्तगू कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर लालचंद MNA, संदन ताल्लुक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे ऐं उन्हनि सां गॾु तशरीफ़ रखनि था एडवोकेट रमेश गुप्ता साहब, पाण चेयरमैन आहिनि सिंध ह्यूमन राइट्स काउंसिल जा। साईं, अव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो। डॉक्टर साहब, मुंहिंजो पहिरियों सुवालु अव्हां खां इहो आहे त हीअ जेके तासुर आहे हिकिड़ो त भई सिंध में हिंदू जेके सिंधी आहिनि उन्हनि खे अगवा कयो पियो वञे, उन्हनि जे जेके कारोबारी मरकज़नि ते चोरियूं थियनि थियूं, फुरूं थियनि थियूं, धाड़ा थियनि था, त अव्हां इन खे इन तनाज़ुर में ॾिसो था त सिंध में मजमूई तौर ते अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे या अव्हां सम्झो था त इहो कंहिं ख़ासि मनसूबाबंदी तहत इहे वाक़िया थियनि पिया? सभ खां पहिरीं तारिक मजीद साहब, अव्हां जी महिरबानी जो अव्हां निहायती अहम इम्पॉर्टेंट इशू ते असांखे हिते ॻाल्हाइण जो मौक़ो फराहम कयो। असल हक़ीक़त इहा आहे जो पाकिस्तान में तव्हां ॾिठो हूंदो 60-65 सालनि खां वठी हिन मुल्क में जेके असांजा अक़िलत जा भाउ रहनि था उहे महफ़ूज़ न रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ इशूअनि ते अफ़रातफ़री कोई ॿाराणी हरकतूं कराई वेंदियूं आहिनि, उनजे पुठियां कुझु अहिड़ियूं कुवतूं आहिनि। पर हिन भेरे ख़ासि करे आउं तव्हां ॿुधाईंदो हलां, अगवा बराए तावान तव्हां ॾिठो हूंदो पाकिस्तान जो सिलसिलो पुराणो हले पियो, उहो असां हिंदुनि हिते बर्दाश्त कयो। खुलम खुला 4 खां 5 माण्हू असांजा क़तल थियो था वञनि त बि असीं बर्दाश्त करण लाइ तयारु आहियूं। नंढियूं चोरियूं थियनि, धाड़ा लॻनि, उहे बि असां बर्दाश्त कयूं था। पर हींअर जेको 15-20 ॾींहंनि खां तव्हां ॾिठो हूंदो हार्ड इशू लॻो पियो आहे, असांजूं नियाणियूं, असांजूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। ऐं सम्झां थो जेकॾहिं इज़तूं कंहिंजूं महफ़ूज़ न हूंदियूं त पोइ मजबूरन में माण्हू जॾहिं पाणी सर खां मथे चढ़ियो थो वञे पोइ मजबूरन ॻाल्हाइण लाइ मजबूर थिए थो। हींअर तव्हां ॾिठो हूंदो 3 खां 4 असांजे पंहिंजे हिंदुनि जूं सिंध मां 3 नियाणियूं अगवा थी चुकियूं आहिनि, पर उन्हनि खे मज़हब जे रंग में अगवा कयो वियो आहे। ऐं सम्झां थो त इस्लाम मज़हब इहा इजाज़त नथो ॾे त को फोर्सफुल कंहिंखे ज़ोरीअ ते मज़हब कन्वर्ट कराए वञे। पर असां वटि मुसीबत इहा लॻी पई आहे त चवनि था बाबा इश्क जूं शादियूं आहिनि। ऐं सम्झां थो इहा बि ग़लति ॻाल्हि आहे। इश्क करणु को गुनाह न आहे, जेकॾहिं को मज़हब तस्लीम करे थो त बि असांखे को एतिराज़ न आहे। हींअर तव्हां ॾिठो हूंदो त आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहियां पहिरियां घोटकी जो इशू रिंकल कुमारी खे तव्हां ॾिठो हूंदो त ज़ोरी ज़बरदस्ती अगवा करे ऐं ज़ोरी हुनखे मज़हब जे रंग ते चवनि था बाबा हुन नवी शइ सां शादी कई आहे, पर इहो टोटली ग़लति आहे। 5वीं तारीख़ छोकिरी तव्हां ॾिठो हूंदो कोर्ट में पेश बि थी आहे। छोकिरी पंहिंजे माइटनि ॾे वञणु पई चाहे, पर छोकिरे बहानो बनाए ड्रामो करे जज जे अॻियां स्टेटमेंट ॾियण ते चाही। जज कंफ्यूज़ थी वियो। जज ॾिठो त छोकिरी जी स्टेटमेंट ईंदी, छोकिरी माइटनि ॾे पई वञे, इन करे 400-500 पुछे हथियार बि आया, हथियार खणी हथियार बंदि बि आया। जज परेशान थी वियो। जज छा कयो, 2 ॾींहं हुननि खे रिमांड ॾेई पुलिस जे हवाले कयो। पर 27 तारीख़ छोकिरीअ खे पेश बि थियणो हो। 2 ॾींहं उहा छोकिरी पुलिस कस्टडी में रहण जे बजाय, दारुल उमान में रहण जे बजाय जज जे ईअं हुकुम ते त हुनखे दारुल उमान या पुलिस कस्टडी में रखियो वञे, पर उहो वरी बि उन ई नवीद शाह वटि, उन्हनि ई माण्हुनि वटि उहो ई गिरोह हो जेको हुनखे 2 ॾींहं तहफ़्फ़ुज़ सां रखियो वेठो हो। हाणे मूंखे ॿुधायो 27 तारीख़ हूअ जेकॾहिं छोकिरी कोर्ट में पेश थियण आई, जज जे अॻियां कहिड़ो बयानु ॾींदी? हुन सां गॾु उन ॾींहुं 27 तारीख़ 5000 हथियारनि सां लेस। असां तव्हांखे ॿुधायो हूंदो त पिक्चर्सूं अवेल कयूं हुयूं, फोटू आहिनि ऐं ॿियनि चैनल ते तव्हां ॾिठो हूंदो त वीडियो फिल्मूं बि हुयूं। त कोर्ट जे ॿाहिरां
ऐं ख़ुदि कोर्ट जे अंदरि जिते हथियारनि जी पाबंदी आहे त वरी हथियारनि सां लेस उहा छोकिरी कोर्ट में कहिड़ो बयानु ॾींदी हुन छोकिरीअ खे बयानु ॾियारियो वियो आहे डॉक्टर साहब उहा जेका रिंकल कुमारी आहे उहा बाद में सिंध हाई कोर्ट में पेश थी अपीयर थी ऐं उनखे दारुल अमान मोकिलियो वियो 2 हफ़्तनि जे लाइ मां उहो ई चवां थो त 27 तारीख़ खां पोइ जॾहिं असांजे छोकिरनि छोकिरी जे मामे राजकुमार हाई कोर्ट में एप्लीकेशन विधी उन में हुन जज छा कयो 12 तारीख़ छोकिरी खे दारुल अमान मोकिलियो उन जज सुठो फ़ैसिलो कयो त घटि में घटि दारुल अमान में हुजे छोकिरीअ सां माइट पेरेंट्स मिलनि पोइ छोकिरी आकिल वात वकील बालिग़ जेको फ़ैसिलो करे अवां पार्लियामेंटेरियन आहियो अवां जो तालुक हुकूमती धुर सां आहे अवां क़ौमी असेंबली में लॉ मेकर आहियो अवां ॿुधायो त अवां इन मसइले खे सिंध में जेको हिंदुनि सां ज़्यादती ऐं नाइंसाफ़ियुनि जो जेको सिलसिलो आहे अवां पार्लियामेंट में इन ते कहिड़ो आवाज़ बुलंद कयो एक्चुअली छा आहे जो असीं पार्लियामेंट में वाक़ई अक़िलत जा MNA आहियूं जेको बि को अक़िलत इशू थिए थो पोइ कहिड़ी बि पार्टीअ सां असां तालुक हुजे चाहे पीपल पार्टी हुजे नून हुजे काफ हुजे पर असांजी फर्स्ट प्रायोरिटी हूंदी असीं अक़िलतनि खे उन जा हक़नि लाइ आवाज़नि लाइ असीं आवाज़ बि उथारियूं ऐं इन रिंकल कुमारी लाइ असां तमामु घणो असेंबलीअ में असां फोर्सफुल ॻाल्हायो बि आहे त फोर्सफुल कन्वर्ट न थिए असांखे सिर्फ़ु अक़िलत न उन सां गॾोगॾु असांजा मुस्लिम भाउर इवन प्रेसिडेंट जनाब आसिफ ज़रदारी साहब पाण बि नोटिस वरितो ऐं हुनजी सिस्टर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूअ असेंबली में तमामु सुहिणे अंदाज़ में स्पीच कई हुनखे इहो वाज़ह कयो त भाई मज़हब जी आड़ में हीअ गुंडागर्दी हीअ दहशतगर्दी बंदि कई वञे CM सिंध सर कामली शाह जी नियाणी अदी नफ़ीज़ा शाह असेंबली में तमामु सुठो ॻाल्हायो उन बि असांजी हिमायत कई छा हूअ घोटकी जी विज़िट बि करे आई मीरपुर मातोल जी विज़िट बि करे आई हुन चयो हीउ हिंदुनि सां सिरम थो थिए इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ह्यूमन राइट्स वारनि 2 ॾींहं अॻु में मीटिंग कोठाई हुई उन्हनि में असांखे हुन स्पेशल इनवाइट कयो उन में असांजा मुस्लमान भाइर बि हुआ असांजूं मुस्लमान भेनरूं मेंबर बि हुयूं असां अक़िलत वारनि खे छॾे करे उन्हनि अक्सरियत वारनि बि तमामु घणी सपोर्ट कई असांजी सपोर्ट जेन्युइन सपोर्ट आहे हुननि बि इहो चयो त को मज़हब इहो कंहिंखे फोर्सफुल नथो करे त ज़ोरीअ ते कंहिंखे ऐं मुस्लमान बनायो अगरि ख़ुशीअ सां थियण लाइ कोई तयारु आहे त भली ख़ुशीअ सां थिए ठीकु आहे तव्हां ॿुधायो पंहिंजो रमेश गुप्ता डॉक्टर साहब तव्हां ह्यूमन राइट्स काउंसिल सिंध जा चेयरमैन बि आहियो अवां इन्हनि वाक़िअनि खे कीअं था ॾिसो जेके अगवा जा धाड़नि जा वाक़िया आहिनि या जेके फोर्सफुली मुबैना तौर ते जेके फोर्सफुली वाक़िया आहिनि सिंधी हिंदू औरतुनि जा त भई उनखे मुस्लमान कयो पियो वञे अवां छा चवंदव ॾिसो आउं तव्हांखे ॿुधायां इन शयुनि जा 2 टे पस मंज़र आहिनि हाणे हिकिड़ियूं त शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मजमूई तौरु असांजी सोसाइटी जो हिसो आहिनि डॉक्टर साहब ॻाल्हि कई तव्हां असीं आउं सां एग्री आहियां बाक़ी जेको मज़हबी रंग ॾिनो थो वञे ॾिसो इस्लाम असां नंढे हूंदे खां वठी पढ़ंदा पिया आहियूं रिलीजन ऑफ पीस ख़ुदि हदीसूं आहिनि त ला इतराफ़ दीन दीन में को बि जबर न आहे ठीकु आहे न लक़म दीन वली दीन तुंहिंजो दीन तोसां मुंहिंजो दीन मूंसां त हाणे इहा इट्स अ रियल फिलॉसफी ऑफ इस्लाम जी हिकिड़ी माना मंतकी जेका फिलॉसफी दीन में को बि जबर न आहे ऐं तुंहिंजो दीन तोसां मुंहिंजो दीन मूंसां हिते जेको सिस्टम थिए थो उहो इन जे उबतड़ थो थिए हाणे ॾिसो हिकिड़ी जुडिशरी आहे उन ते प्रेशराइज़ करे छोकिरीअ खां बयानु थो वरितो वञे त इहे असीं सम्झूं था त इहे हिकिड़ो मुनज़म हिकिड़ियूं साज़िश जीअं हिस्ट्रीअ खे जेकॾहिं पाण दोहरायूं भगत कंवर राम खां वठी 1937-38 में वाक़िया कराया विया उन खां पोइ असांजी माइग्रेशन थी तव्हां खां हिकिड़ी ॿी फिगर ॾियां त 1947 खां वठी 1971 ताईं थर जी जेका मजमूई पॉपुलेशन हुई उहा 70% हुई उन खां पोइ हाणे छा थो थिए जंग इंडिया पाकिस्तान जी लॻे थी त टारगेट असांखे थो बणायो वञे 92 में जेकॾहिं बाबरी मस्जिद इंडिया में थी माना कुझु थिए त गड़बड़ असां सां हिते असां सां कनि इहो छो थो थिए ॾिसो मुस्लमान हिंदू पूरी दुनिया में दार आहिनि हाणे हींअर इंडोनेशिया इज़ द बिगेस्ट कंट्री ऑफ इस्लामिक माना दुनिया जी इस्लामी वॾे में वॾी जेको मुल्क आहे उहो इंडोनेशिया आहे उन खां पोइ पाकिस्तान आहे हींअर की इंडोनेशिया में जेकॾहिं का बि गड़बड़ थिए थी मुस्लमान इन जो मतिलबु इहो थो कोन्हे इंडिया में हुनजो रिएक्शन में माना मारियो वञे या हिक ॿिए सां विड़ी पवनि त इहो दुनिया में किथे बि न थींदो आउं सम्झां थो त इहो जेको औरतुनि वारो बाक़ी जेकॾहिं 164 करायो वञे आज़ादाना जीअं ॾिसो मूं मलेशिया हिकिड़ो इस्लामी मुल्क आहे उते ईअं थींदो आहे त सपोज़ कयो जेकॾहिं का बि औरत जेकॾहिं कन्वर्ट थी थियणु चाहे आया उहा क्रिश्चन हुजे सिख हुजे हिंदू हुजे पोइ उन में छा थींदो हिकिड़ा इदारा आहिनि उहे 2 महीना उनखे कस्टडी में रखंदा पंहिंजे कस्टडी में पंहिंजे रखी उनखे ॿिन्ही मज़हबनि जा जेके आलम हूंदा उहे फिलासफ़ी ॿुधाईंदा नज़रियो ॿुधाईंदा त बाबा हे हवां जे मज़हब सां हिकु जहिड़ा रखंदड़ ॻाल्हियूं आहिनि उन खां पोइ जेकॾहिं छोकिरी चेंज करे थी उन खां पोइ बि माउ इस्लाम में भई माउ जे पेरे हेठां जन्नत आहे
छो इहो न त हिंदू मुस्लिम माउ जे पेरेंट्स जनत उनखे पर्सनली पेरेंट्स खे मुलाक़ात कराई थी वञे उनखां पोइ जेकॾहिं छोकिरी चेंज थी करे पंहिंजो रिलीजन त वेल एंड गुड असां हुनखे वेलकम कंदासीं असां हुनखे हार पाराईंदासीं ठीकु आहे घटि में घटि छोकिरीअ खे सम्झ मुताबिक़ या पंहिंजे अकुल मुताबिक़ को कुझु करे थो सही आहे ते त ॾिसो न हिकिड़ो माना हिरास थो कयो वञे ऐं चवां थो तव्हां सिंधी हिंदू नियाणी खे छॾियो मूंखे तव्हां जतोई मेयर कंहिं पालारी कंहिं ज़ात जी छोकिरी ॾियो मूंखे 200 हथियारबंद ॾियो ऐं मुंहिंजे कस्टडी में ॾियो 5 ॾींहं त वॾा आहिनि पर चवंदो 5 कलाकनि में छोकिरी सवाल ई नथो पैदा थिए ऐं छोकिरी खे थोरी ख़बर हूंदी जुडिशरी छा आहे 164 छा आहे हुनखे त इहो चयो वेंदो भई तव्हां बसि कोर्ट में वञी जेको न बयानु ॾियो न ॾींदाऊं असां ईअं त रिसेंट कल्ह हिकिड़ी स्टेटमेंट आई त भई जेकॾहिं इहा छोकिरी वापसि कन्वर्ट हिंदू मज़हब में थिए थी त असां 5 हिंदू नियाणियूं माना काउंटर में खणंदासीं ईअं दुनिया में किथे बि नथो थिए इहा 21वीं सदी इहा त ईअं ई आहे जीअं फ्रांस जो जॾहिं इनकलाब पे आयो त हिकिड़ा कैथोलिक हूंदा ॿिया प्रोटेस्टेंट हूंदा पोइ हिक ॿिए में विढ़ंदा उहा हुई 17वीं सदी हींअर 21वीं सदी आहे असीं जेको यूरोप जे माना 17वीं सदी में हो अॼु असां उहे शयूं 21वीं सदी में पिया कयूं हालांकि इहो थींदो न आहे असीं इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि तव्हांजो वास्तो ह्यूमन राइट्स काउंसिल सां आहे तव्हां प्रेसिडेंट आहियो त तव्हां छा था भायो त इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो रोल मुस्बत आहे न पूरे सीनारियो में ऐं चवां थो त जेकॾहिं वधि में वधि जेकॾहिं रिएक्शन कयो हिकिड़ा असां सभिनी शयुनि जो कयो पर इंसानी हक़नि जे तंज़ीमनि में उन्हनि हद खां वधीक रिएक्ट कयो हिन मसइले ते बैन अवी तौर ते तव्हां ॾिसो अमेरिकन जेको हींअर सेनेटर आहे उन जेको ज़रदारी साहिब खे ख़त लिखियो उहो पोइ इंसानी हक़नि जे तंज़ीमनि जे प्रेशर ते लिखियो आहे ऐं उनखां पोइ आऊं पाण ह्यूमन राइट्स सिंध कमीशनर मूं टियों ॾींहुं पाण प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई हैदराबाद प्रेस क्लब में असां 21 तारीख़ ऑल पार्टीज़ जेका आहे सिंध में जंहिंमें नेशनलिस्ट आहिनि असांजा ही दोस्त आहिनि सिविल सोसाइटी आहे मीडिया सां वाबस्ता माण्हू आहिनि असां ख़ुदि उन्हनि खे घुराए 21 तारीख़ हकमत अमली जोड़ींदासीं त भई आईंदा जेकॾहिं इहे वाक़िया थियनि त असां जी छा प्लानिंग हुअणु घुरिजे छा इहो सिलसिलो ईअं ई पियो हलंदो या उनखे को मुंझो ॾेई सघिजे थो या रोके सघिजे थो या असां रिटायर्ड जजनि खे दाद ॾींदासीं भई इन मुतलिक़ कहिड़ी जुडिशियल उपाय वरिता वञनि त असां पंहिंजा इकलती मेंबरनि खे ॿुधायूं असांजा जेके CM साहिब आहे असांजा जेके ॿिया MNA लिबरल जेके माना सेक्युलर मुस्लिम MNA असीं उन्हनि खे कन्विंस कयूं त बाबा असांखे घटि में घटि हिननि लॉस ते जेको न मुख़्तलिफ़ काफ़ी कानून आहिनि उन्हनि ते बि रिज़र्वेशन ख़ाली कन्वर्जन जो मामिलो न आहे तव्हां ॾिसो असां जेकॾहिं सपोज़ आऊं हींअर ॻाल्हायां पियो ग़लती मां मूंखां का ॻाल्हि निकिरंदी वञे त 295C हिकिड़ो PPC पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन के बि अकुल बालिग मुंहिंजे ख़िलाफ़ गवाह बीहरण पिया हिन तोहिन रसालत कई आहे असां वटि 2 महीना पहिरीं अहिड़ा 2 टे केस साम्हूं आया त भई को माण्हू जेकॾहिं कंहिं ज़मीनदार ते पैसा घुरे थो दुकानदार ते त हू छा कंदा आहिनि हिकिड़ी जंग अख़बार जो या कंहिं ॿी अख़बार जो भई उन ते हदीस लिखियल हूंदी आहे उहा हुनजे दुकान जे अॻियां उछलाए पोइ चवंदा भई दीवान में एॾी ताक़त जो यार दुकान जे अॻियां माना ही तोहिन रसालत जो तोहिन क़ुरान जो केस ठाहियो हुन ते FIR कढियो हुनखे वीचारे ब्लैक मेल था कनि त इहे ॾिसो फोर्स्ड कन्वर्जन खां सवाइ इहे बि लॉज़ आहिनि इहे बि इशूज़ आहिनि इन्हनि इशूज़ ते पाण डिस्कस कंदासीं वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक नाज़रीन वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक वेलकम बैक नाज़रीन डॉक्टर साहब तव्हां गुफ़्तगू ॿुधी रमेश गुप्ता ॿियनि मसइलनि ते बि इशूज़ ते इहो रोशनी विधी आहे त भई ॿिया बि इशूज़ आहिनि जेके अक़लियतुनि खे दरपेश आहिनि अव्हां ॿुधायो त अव्हां छा तजवीज़ कंदव इन्हनि तमामु शयुनि खे सही नमूने सां टैकल करण लाइ तव्हां एज़ ए पार्लियामेंटेरियन छा तजवीज़ कंदव हुकूमत कहिड़ा क़दम खणे जो सिंध में हिंदुनि जी जान माल इज़त या आबरू खे तहफ़ुज़ मिली सघे एक्चुअली छा आहे जो रमेश गुप्ता वाकई सही ॻाल्हि कई त सिर्फ़ु फोर्सफुल कन्वर्जन न आहे ॿिया मसइला काफ़ी आहिनि कादिर मोहम्मदी जना 11 अगस्त ते स्पीच कई उन में इहा स्पीच में वाज़ह कयो त पाकिस्तान में ग्रीन फ्लैग सां गॾु असां वाइट कलर ॾिनो आहे उहो इन करे ॾिनो आहे त असांखे अक़िलत जो फुल तहफ़ुज़ रखिणो आहे हुन इहो वाज़ह कयो त अक़िलत असांजे मुल्क जी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे छो जो सिर्फ़ु साओ झंडो हुजे हा उन सां गॾु अछो रंग हुननि ॾिनो आहे कलर त माना इहा हिकिड़ी क़िस्म जी ख़ूबसूरती नज़र आई आहे पर 60-65 साल खां मूं चयो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अहिड़ियूं हिकिड़ी क़ुवतूं आहिनि जेके अक़िलतनि खे डिस्करेज डिप्रेस हरासां कंदियूं पियूं अचनि This time check is brought to you by मुझे सिंध जी सुरहार सभिनी खे मेड़े नवा रिश्ता जोड़े पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ रूपनि जे अंदाज़ में हुनखे तकलीफ़ आणण जी कोशिशि कंदा आहिनि त पाकिस्तान मां अक़िलत डे बाय डे माइग्रेट कंदा वञनि तव्हां ॾिठो हूंदो त 60-65 सालनि खां पोइ पाकिस्तान में हिते को बि पंहिंजी माउ धरती छॾण तयारु न आहे असांजो हितां जो हिंदू कोई इंडिया मां कोई इंग्लैंड मां कोई अफ़गानिस्तान मां माइग्रेट थी न आयो असीं प्रॉपर हिन धरतीअ जा आहियूं असल वारस आहियूं असां जॾहिं असां पंहिंजी माउ खां जुदा थींदासीं त असांजी दिलि तां छा गुज़रंदी हींअर तव्हां ॿुधाईंदो हलां तव्हां ख़ुदि ॿाहिरि मुल्क में विया हूंदा रमेश गुप्ता साहिबु ॿाहिरि वियो हूंदो असांखे हिंदू सिंधी
उते अगरि सिंधी लैंग्वेज ॿुधंदे असां सां ॿुधी वरिती हुननि त हुनजे अखियुनि मां लुड़क अची वेंदा आहिनि। हू असांखां पुछंदा आहिनि हैदराबाद जी छोटी घटी कीअं आहे, हैदराबाद जो सरेघाट कीअं हो, हीराबाद कीअं हुई। पोइ असांखे सच थो ॿुधाई, मां पंहिंजो ॿुधाए दुबई में वियुसि, मूंखां बिल हो कपिड़नि जो उहो वठण लाइ तयारु न हो। ईअं न ॼाण हिंदूस हुन सिंधी लैंग्वेज ते, माना असीं केॾा अहसास वारा आहियूं। पर असांखे हींअर एॾो मजबूर कयो पियो वञे, कहिड़ी गवर्नमेंट अचे थी त कोशिश इहा कनि था त अक़िलत वारा डे बाय डे माइग्रेट कंदा वञनि। तजवीज़ कंदो ऐं इन लाइ इहो चवां थो, पाकिस्तान पीपल पार्टी जॾहिं बि ईंदी आहे तव्हां ख़बर हूंदी अक़िलत लाइ तमामु घणो कदम खणंदी आहे। हींअर तव्हां ॾिठो हूंदो के न के नमूने सां, पर ही अहिड़ियूं कुवतूं आहिनि जेके इलाही हरासां कनि थियूं। असीं इन लाइ प्रेसिडेंट साहिब सां वक़्तु मुलाक़ातूं कयूं आहिनि ऐं कंदा रहंदा आहियूं। प्रेसिडेंट साहिब तव्हां ॾिठो हूंदो, को बि अहिड़ो इशू थिए थो यकदमि नोटिस वठे थो, PM साहिब बि नोटिस वठे थो, असांजो CM साहिब वठे थो। पर छा आहे जो अहिड़ा रंग ॾिना पिया वञनि जंहिं ते मज़हबी पोइ ॿिया जेके असांजूं मज़बूत मथियूं कुवतूं आहिनि उहे बि ख़ामोश थी वियूं। ही जेको रिंकल कुमारी वारो केस आहे, इन में जेको मेन जेको हिन में जेको रोल आहे उहो आहे मियां मिठू साहिब जो, जेको MNA आहे अवां जी पार्टी जो, जंहिंजे लाइ चयो थो वञे त भई उहो तहफ़ुज़ ॾिए थो उन्हनि छोकिरनि खे, उन्हनि कुवतुनि खे जेके ज़बरदस्ती मुबैना तौर ते उनखे कन्वर्ट कनि थियूं इस्लाम में। बिल्कुलु इहा अवां पार्टी लेवल ते इहो मसइलो थारियो आहे। बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। मियां मिठा खे प्रेसिडेंट साहिब पाण फोन कयो, असांजी अदी अज़रा फज़ल पेचू बि हुननि खे कॉन्टेक्ट कयो आहे। पर छा आहे जो मियां मिठा जो मौक़ो ॿियो आहे त मां हुनखे अगवा न कयो आहे। असीं चऊं था छोकिरीअ खे हू अगवा करे हुन पीर बरचुंडी दरगाह ते हू पेश था कनि। पोइ जॾहिं पीर बरचुंडी ते छोकिरी वञे थी त उन खां पोइ छोकिरी ॿाहिरि नथी निकिरे। हा, 8-10 ॾींहं हुनखे खणियो, उन दरगाह ते रखियो, 8-10 ॾींहं खां पोइ था ज़ाहिर कनि। असीं चऊं इहो न, तव्हां जेकॾहिं छोकिरी का मज़हब तस्लीम करे थी, अवी अहिड़ा जशन छो था मल्हायो? क्या अवां को वॾी को फतह कई है? हे कलेक्शन लॻाए पिया आहिनि। खुलम खुला तव्हां ॾिठो हूंदो मियां मिठा जो पुटु असलम, तव्हां खुलम खुला उहो हथियारनि जी नमाज़ पियो करे। उहा ख़ुशी छाजी आहे? ही को मज़हब जी फतह थोड़ी है। जेकॾहिं मज़हब वो तस्लीम करे थी त असीं पाण छोकिरी जो पीउ, छोकिरी जा मामा, असीं माइनॉरिटी वारा, अक़लियत वारा असीं चऊं था बाबा हुनखे ख़ुशी सां करे थी वेलकम। पर हाणे ज़ोरी ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते असां कदम कहिड़ा वरिता। असां ह्यूमन राइट्स जी मीटिंग हुई, उते बि असां ह्यूमन राइट्स वारनि बाक़ाइदे इन ॻाल्हि खे एप्रिशिएट कयो। हुननि इहो ॾिठो त पाकिस्तान में तमामु घणो ज़ुल्म पियो थिए। छोकिरीअ खे छोकिरी जे वालिदेन सां हींअर दारुल अमान में न पियो मिलायो वञे। जेकॾहिं छोकिरी उहा तस्लीम थी करे त भाई आऊं मज़हब इस्लाम सां क़बूल करणु चाहियां थी ख़ुशीअ सां, त वेलकम भले। मुंहिंजो डॉक्टर साहिब हिकिड़ो तव्हांखां सवाल आहे त जेके दीनी हल्का आहिनि या जेके उहे ग्रुप जेके तव्हां चओ था त उहे कुवतूं जेके वाक़िअनि जे पोयां आहिनि, उन्हनि जो मौक़िफ़ थोरो मुख़्तलिफ़ आहे। उहे चवनि था त अगरि का छोकिरी या छोकिरो पढ़ी करे मुतालियो करे ऐं इस्लाम क़बूल करे थो या ॿियो को मज़हब अख़्तियार करे थो त इन में कंहिं कम्यूनिटी खे इन ते जेको आहे सो एतिरो रिएक्ट करण जी ज़रूरत न आहे। मां अवां वटि ईंदुसि, पर पहिरीं मां डॉक्टर साहिब तव्हां खां पुछां थो त अवां ते छा चवंदो? आऊं चवां थो जेकॾहिं का मां तव्हांखे चयो त को मज़हबी ॼाण रखी करे को मज़हब तस्लीम करे थो त मुतालियो करे न आहे। अच्छा, तव्हां ॾिठो हूंदो छोकिरियूं कन्वर्ट छो थियूं थियनि, छोकिरा नथा थियनि? एजुकेशन में छोकिरा था कनि। जेकॾहिं हुननि खे मज़हब इस्लाम क़बूल अचे थो छोकिरियुनि खे त छा छोकिरनि खे नथो अचे? इहे टीनेज छोकिरियूं उहे छो थियूं कनि? इहो एक्चुअली मज़हब जी नॉलेज उन्हनि खे न आहे। हा, हू वरी छा था पेश कनि त बाबा हिनखे मज़हब जी नॉलेज न आहे, पर हिनखे इश्क आहे। ठीकु आहे बाबा, जेकॾहिं इश्क उन छोकिरी हिंदूअ खे थिए थो, असीं पाकिस्तान में 5% रहूं था, 95% मुस्लमान रहनि था, छा मुस्लमान छोकिरीअ खे कंहिं हिंदू छोकिरे सां इश्क नथो थी सघे? उहे केस केॾा विया? उहे बि केस थींदा हूंदा, ॾेखारियो असांखे। न आहिनि। चवंदा न, छा इश्क सिर्फ़ु हिंदू 5% ग़रीब जेके अवाम उन्हनि खे थो थिए, या 95% खे इश्क नथो थिए? पर इहो तासर थो ॾिनो वञे। हालांकि इहो टोटली रॉन्ग आहे। आउं इन ॻाल्हि खे क़बूल ई न कंदुसि। हा, इहो हूंदो छोकिरी का छोकिरे सां स्कूल में पढ़े थी, का मेल मुलाक़ात थी, को सब्जेक्ट हिकु में चेंज कया, के किताब वरिता, के होटल ते मानी खाधी, उन खे रंग ॾियो, कोशिश करे अहिड़ियूं जेके 4-5 दरगाहूं उन्हनि ते वठो था वञनि, पोइ ज़ोरी ज़बरदस्ती छोकिरीअ खे कन्विंस था कनि। हाणे तूं न हिन जी
हिंदुनि जी रही है न तूं मुस्लमान जी रही है, तंहिंजे करे तोखे मजबूरन कल हिकिड़ो वाक़ियो रिपोर्ट थियो अख़बार में, शायदि तव्हां पढ़ियो डॉक्टर साहब, त 4 हिंदू औरतूं हुयूं जिन सखर प्रेस क्लब में अची करे प्रेस कॉन्फ्रेंस करे, पाण औरतूं हुयूं, छोकिरियूं कोन हुयूं, उन्हनि इहो चयो त भई असीं कन्वर्ट था थियूं। इहे वाक़िया पहिरीं रिपोर्ट थींदा रहिया आहिनि, पर तव्हांजे बकौल त इन्हनि खे जंहिं तरीक़े सां हैंडल कयो थो वञे, फतह जो रंग ॾिनो थो वञे, या जेके हथियारनि जी नुमाइश करे हिरासमेंट वारी फिज़ा पैदा करे, उहा कंहिं तौर ते क़ाबिल तारीफ़ न आहे, क़ाबिल मज़मत आहे। ऐं जेकॾहिं जबर सां डंडे जे ज़ोर ते गन पॉइंट ते को बि कंहिंजो मज़हब तब्दील करे थो त इहा मज़हब जी ख़िदमत बि न आहे। हींअर जेके छोकिरियूं प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, इहो टोटली जेके प्रेस कॉन्फ्रेंस कनि पियूं उहे हींअर बि उन्हनि माण्हुनि वटि हाईजेक थी पियूं आहिनि। मोरे मां छोकिरी मुंहिंजे ख़्याल में अनीता प्रियंका हुई छोकिरी, उहा नाइच छोकिरो खणी वियो, नाइच हुनखे इस्तेमालु कयो, उन सां गॾु हिकु पुलिस वारो साथ में हो, उन सां गॾु हुनजो भाउ हो, इस्लामाबाद हुन छोकिरी खणी आया। नाइच छा कयो, छोकिरीअ खे जेको मेनू ॾेढ ॿ रखियो, ही कोशिशि छा कंदा आहिनि, मेनू ॿ हुनखे रखी पोइ ॾिसनि था त हिंदुनि जो ज़ोर टुटियो थो वञे, उन खां पोइ उहा छोकिरी हींअर किथे आहे। हाणे उहा छोकिरी हींअर बि उन्हनि वटि आहे, नाइच वटि न आहे, उहा छोकिरी हींअर बि मियां मिठा वारनि वटि आहे। हाणे उहा छोकिरी उन्हनि जे अंडर में वेठी आहे, उहा त प्रेस कॉन्फ्रेंस करे सघे थी न, उन छोकिरी खे ॿाहिरि कढो। जेके ॿियूं छोकिरियूं थियूं आहिनि, हिकु छोकिरी ख़ुदकशी कई आहे, 5 छोकिरियूं हींअर हैदराबाद ऐं कराची मुख़्तलिफ़ फुटपाथनि ते पिननि पियूं। ए ख़ुदा जा बंदाऊं, अवी हुनखे मुस्लमान कयो था, मज़हब जो इज़ाफ़ो कयो था, त हुननि खे पाण सां तव्हांजो माण्हू भेनरूं आहिनि, हुननि खे फुटपाथ ते उछले 3 महीने ताईं सियासत जमाए, उन खां पोइ हुननि मां हथ कढी, इहो को तरीक़ो कहिड़े, मुंहिंजे ख़्याल में इहो इंसान ज़ात कोन चवंदी। ऐं अक़िलत वारा ॿी ॻाल्हि तव्हां ॿुधाईंदो न, दुनिया में रहनि था, अक़िलत खे हमेशह तहफ़ुज़ ॾिनो वेंदो आहे। दुनिया जी कुंड कुर्सियुनि तव्हां ॾिठो, जेके माइनॉरिटी रहंदा आहिनि उन्हनि खे हिफ़ाज़त सां रखियो वेंदो, उनखे तकलीफ़ न ॾिनी वेंदी आहे। डॉक्टर साहब, जीअं रमेश गुप्ता ॻाल्हि कई, असांजे दीन में का बि ज़ोर त ज़बरदस्ती न आहे, कंहिंखे गन पॉइंट ते कन्वर्ट करे मुस्लमान करणु इहा बि दीन जी ख़िदमत न आहे। ऐं दीन खे अहिड़े माण्हू जी का बि ज़रूरत न आहे त जेको ज़ोर ज़बरदस्ती सां शामिल थिए। इहो दुनिया जे कंहिं बि मज़हब खे, दुनिया जे कंहिं बि नज़रिए खे, दुनिया जे कंहिं बि जो माण्हूअ खे कंहिंजी ज़रूरत न आहे, जेकॾहिं उहो जबर सां, डंडे सां, ताक़त सां, तशदुद सां उहो कन्वर्ट थिए, उन माण्हू जी का बि ज़रूरत न आहे दीन खे या मज़हब खे। मज़हब हमेशह, दुनिया जो हर मज़हब ॿिए मज़हब जे माण्हू खे पंहिंजे सफ़र में तॾहिं क़बूल करे थो जॾहिं हू पंहिंजी रज़ा सां, पंहिंजी ख़ुशीअ सां पढ़ी करे, मुतालियो करे ऐं पंहिंजे हिकिड़े जज़्बे सां कन्वर्ट थिए थो, त पोइ उन जा दर्जात बि आहिनि, उन जी क़बूलियत बि आहे, उन अमल जी, ऐं उन अमल जी साराह बि आहे। बाक़ी ज़बरदस्ती ज़ोर सां इहो दीन जी ख़िदमत कोन्हे। इहे ॿिया के शूज़ आहिनि, ॿिया के क़ुवतूं आहिनि जेके माण्हू इस्तेमालु कनि थियूं। जी रमेश साहब, तव्हां छा चवंदव इन ॻाल्हि ते? ॾिसो, तव्हां पहिरीं सवेर ॻाल्हि कई, असांजा कुझु आलिम ऐं फाज़िल इहो था चवनि त छोकिरी जेकॾहिं पढ़ी स्टडी करे त तव्हांजे नॉलेज में हूंदो, मुंहिंजे नॉलेज में आहे त हेसि ताईं जेके बि केसिस थिया आहिनि गुज़िरियल जेके 15-20 सालनि मूंखे हिकिड़ो अहिड़ो केस ॿुधो, हिकिड़ो फ़क़ति हिकिड़ो, जंहिंमें माना छोकिरी बग़ैर छोकिरे जे माना छा थींदो आहे, सो इंटेंशन मेंशन हुई, अमलनि जो हदीस आहे त अमलनि जो दारो मदार नियतनि ते आहे। इंटेंशन माना मेन इंटेंशन, छोकिरी कहिड़े इंटेंशन जे बुनियाद ते कन्वर्ट पई थिए, इंटेंशन छा हूंदी, छोकिरो हूंदो आहे। हिन में छा आहे, जेके माना 15, 20, 50, 60 केस था हूंदा आहिनि, उन्हनि में नियत छोकिरीअ जी हूंदी, छोकिरो छोकिरी माना शादी, रंग ॾिनो वेंदो मज़हबी। मूंखे ऐं मियां मिठा साहिब खां रिक्वेस्ट थो कयां, मूंखे फिगर्स ॾे माना मीडिया ते हाणे, त उहे छोकिरियूं जेके नज़रियाती तौर कन्वर्ट थी आयूं, जेके स्टडी करे आहिनि, उहे घणियूं न घणा पसंदि, छो थो भला ईअं थिए, छा शादी ईअं थींदी आहे, माण्हू कन्वर्ट थिए, ॿिन्ही में शादी माना थी वेंदी आहे। उहो सिलसिलो त 5 साल 4 साल पहिरीं फ़ोन ते हलंदो हूंदो, पोइ रंग आख़िरी सहारो वठ असांखे माइनॉरिटी थो सम्झो वञे न, कमज़ोर आहिनि मज़हबी तौर ते असीं पहुची नथा सघूं, त इहो वाइद आहे माना उनजे हवाले। ॿियो हिकिड़ो मर्ज़ थो करणु चाहियां, उहो इहो त हज़रत अली 12 सालनि जी उमिरि में इस्लाम कयो, ऐं 12 सालनि जी उमिरि खां वठी पंहिंजे वालिद साहिब सां रहियो अबू तालिब, हालांकि हो मुस्लमान पर रहियल हो पंहिंजे वालिदनि सां गॾु, हालांकि हुनजो वालिद साहिब मुस्लमान कोन हो, कुरैश हो मुंहिंजो आई थिंक। हुज़ूर सल्लम ख़ुदि पैगम्बर इस्लाम ख़ुदि इस्लाम क़बूल करण खां पोइ अबू तालिब वटि रहंदा हुआ। जॾहिं यार पैगम्बर इस्लाम हज़रत अली खां मथे अहमियत त असांजी परियां जी या हिन जी रिंकल जी न आहे, जॾहिं पैगम्बर ख़ुदि माना हज़रत अली खां त वधीक अहमियत असांजी रिंकल जी न आहे,
उहो ख़ुदि जॾहिं उन इस्लाम क़बूल कयो त पंहिंजे वालिद अबू तालिब सां गॾु रहंदा, जेको ख़ुदि माना मुस्लिम न हो। पछाड़ी तारीख़ दाननि में इख़्तिलाफ़ आहे, के चवंदा कन्वर्ट मुस्लमान थी चुको, के चवंदा कोन थी चुको, पर मेजॉरिटी जेका तारीख़ दाननि जी उहा इहा थी चए त माना हू पछाड़ी ताईं माना नॉन मुस्लिम रहियो, पर हज़रत अली एज़ अ मुस्लिम उन वटि रहियो, छाकाणि त उनजो पीउ हो, उनजो वालिद हो, उनजा हक़ हुआ। ऐं हुज़ूर सल्लम जी पूरी जेका मकी ऐं मदनी ज़िंदगी में मूंखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो जंहिंमें हथियारनि जी नुमाइश सां माना हुज़ूर सल्लम किथे बि माना का अहिड़ी क़िस्म जी या जेके हालांकि कुरैश इहो पिए सम्झो त शायदि हे मुस्लमान असां ते हमिलो पिया करण। मांखे त रोकियां ऐं मां ॿुधायां त हिंदुस्तान में जेके जॾहिं मुस्लमान आया त ख्वाजा ग़रीब नवाज़ रहमतुल्लाह अलैह ॿिया जेके बुज़ुर्गान दीन हुआ उन्हनि पंहिंजे अमल सां पंहिंजी तालीमात सां रज़ा ख़ुशी सां माण्हुनि खे कन्वर्ट कयो मुस्लमान, को डंडे जे ज़ोर ते या ज़बरदस्ती कंहिं बि कोन क़बूल कयो। इन ते गुफ़्तगू जारी कंदासीं। नाज़रीन वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, अवां खां मुंहिंजो सवाल इहो आहे त सिंध जे जिन ज़िलनि में अपर सिंध में ख़ासि तौर ते जिते धाड़ा अगवा इहे वारदातूं थियनि पियूं, उते जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, जेका लोकल एडमिनिस्ट्रेशन आहे, अवां उनजे किरदार मां मुतमइन आहियो? एक्चुअली छा आहे, जो असां चवंदो सिस्टम अहिड़ो रहियो आहे त हर हंधि सिफ़ारिशूं, पोइ को हुन पार्टी सां को हुन पार्टीअ सां, इन जे करे असांजो अमन अमान लॉ एंड ऑर्डर वाक़ई सुठो रहियो बि न आहे, ख़ासि करे अपर साइड ते। इहा ई असांजी आई जी सिंध सां बि इहा हींअर हफ़्तो खनि अॻु मुलाक़ात थी। असांजे जेकाबाद में वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। इवन मीरपुर ख़ास में कॾहिं ज़िंदगी में धाड़ो न लॻो, केॾो अमन अमान हो। हे मीरपुर ख़ास में ॾींहं ॾिठे डॉक्टर मोहनी जो 50-60 लखनि जो धाड़ो। असीं लॉ एंड ऑर्डर जी जेका हींअर सूरत हाल आहे सिंध में, उन मां मुतमिन कोन आहियूं। इन करे असीं रूलिंग पार्टी में वेठे बि इहा रड़ पिया कयूं त प्लीज़ खुदा रा अमन अमान जो मसइलो तमामु घणो ख़राब पियो थिए। हिन प्रोग्राम में हिकिड़ी शइ रिकमेंड कंदुसि, तव्हां MNA आहियो, अवां जो तालुक़ु रूलिंग पार्टी सां आहे। घटि में घटि अपर सिंध में जीअं जेकाबाद डिस्ट्रिक्ट आहे, शिकारपुर आहे, घोटकी आहे, लाड़काणो आहे, सखर आहे, इन्हनि ज़िलनि में जिते क्राइम रेट वधीक आहे, उते जेके PSP ऑफिसर्स आहिनि सिंध पुलिस जा, उन्हनि खे तव्हां पोस्ट करायो, जेके वेल रिप्यूटेड आहिनि, जेके ऑनेस्ट असां वटि आहिनि, काफ़ी सुठा नौजवान असां वटि आहिनि, जेके DPOs, जेके CPO में वेठा आहिनि फारिग़, उन्हनि जी तव्हां पोस्टिंग करायो, तव्हांखे रिज़ल्ट मिलंदा। इन ते तव्हांजो मां जवाबु वठंदुसि, पर वठूं था अयाज़ लतीफ़ पली जेके असां सां लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम अयाज़ साहब। वालेकुम सलाम तारिक मजीद साहब। हा अयाज़ साहब, ही जेको सिंध में जेको सिलसिलो शुरू थियो आहे, जेके हिंदू नारियूं आहिनि उन्हनि जे इस्लाम क़बूल करण जो ऐं धाड़नि ऐं फुरुनि जो, ख़ासि तौर ते हिंदू कम्यूनिटी जे ख़िलाफ़, अवां हिनखे कीअं था ॾिसो? अदा आउं उनखे सत जे माण्हुनि जे ख़िलाफ़, उन्हनि जे सूफ़ियाना वैल्यूज़ जे ख़िलाफ़ ऐं शाह सचल ऐं सामी जेको टॉलरेंस जो ऐं रिलीजियस हार्मनी जो कॉन्सेप्ट आहे, कूड़ो तू कुफर सिं काफ़र मां कोठा आहे, उहो जेको कॉन्सेप्ट आहे त कमिटमेंट हुजे। This time check is brought to you by Naya Lux Purple Lotus and Cream. कम सां माण्हू हुजे, ॿियनि खे डिस्टर्ब करण खां सवाइ उन कॉन्सेप्ट ते हिकिड़ो हमिलो आहे। पाकिस्तान जो जेको आइन आहे तारिक मजीद साहब, उनजो आर्टिकल 9 चवे थो त पाकिस्तानी रियासत खे समूरनि शहरनि खे तहफ़ुज़ ॾियणो आहे, ऐं आर्टिकल 25 चए थो त पाकिस्तान जा समूरा शहरी मज़हब, रंग, नस्ल जे फ़र्क़ खां सवाइ बराबरि आहिनि, ऐं आर्टिकल 36 चवे थो त अक़लियतुनि जो तहफ़ुज़ करणो आहे। हाणे जेकॾहिं असां ज़ोरी फोर्स्ड कन्वर्जन खे हिमथाईंदासीं त उन सां उहे अक़लियतूं हैरेसमेंट जो शिकार थींदियूं, थ्रेटन थींदियूं। उन खां सवाइ जेका ॻाल्हि आउं पहिरें ॾींहं खां कंदो अचां पियो त बाबा जेकॾहिं कंहिंखे राज़ी करे कन्वर्ट करणो आहे, जेको जावेद गामदी साहब पंहिंजे हिकिड़े प्रोग्राम में चई चुको आहे, पाकिस्तान जो वॾो स्कॉलर, त पाकिस्तान में इस्लाम खे इन सां इंट्रस्ट न आहे त केतिरा माण्हू फॉलोअर आहिनि। हुन चयो त इस्लाम खे इंट्रस्ट इन सां आहे त जेके माण्हू उनखे फॉलो कनि उहे उनजे इल्म, उनजे नज़रिए, उनजे फ़िक्र खां मुतासिर थी पोइ उन गस ते हलनि, अदद सां ताल्लुक़ न आहे। तंहिंजे करे जेके बि माण्हू दीन इस्लाम खां मुतासिर थियनि, हिंदुइज़म खां थियनि, क्रिश्चियनिटी खां थियनि, यहूदियत खां थियनि, उहे भले मुतासिर थियनि, उहो हुननि जो पंहिंजो मर्ज़ी आहे। ऐं यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स जो आर्टिकल 18 हर कंहिंखे पंहिंजे मज़हब इख्तियार करण जी इजाज़त थो ॾे। पर डंडो खणी कंहिं छोकिरीअ खे ज़ोरी अगवा करे पोइ 3-4 ॾींहं हुनखे जबरन पंहिंजे घेरे में रखी, हथियार बंदनि जे घेरे में आणे, ऐं उते वरी मैजिस्ट्रेट साहब वटि पेश करे, ऐं मैजिस्ट्रेट साहब वटि छोकिरी पहिरें ॾींहुं चवे त आउं पंहिंजे माइटनि ॾांहुं घर वेंदसि, ऐं मैजिस्ट्रेट साहब उहो पंहिंजो बयान में लिखाए त छोकिरी चवे थी आउं घर वेंदसि, ऐं छोकिरी जो शादीअ खां पोइ घर संदसि मुड़ुस जो घर हूंदो
आहे तंहिंजे करे ओॾां मोकिले ॾियोसि इहे टेक्निकलिटीज़ करे अटकलूं करे असांजी भेण रिंकिल खे असांजी भेण लता खे असांजी भेण आशा खे उन्हनि खे दबाव में विझी कन्वर्ट करणु इहो सिंध जे वैधानियत सिंध जे फिक्र सिंध जे नज़रिए ते वार आहे पाकिस्तान जे नज़रिए ते मोहम्मद अली जिन्ना वारे पाकिस्तान जे कॉन्सेप्ट ते वार आहे ठीक ऐसा पांच छा था सिंध हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारियूं सही तरीक़े सां अदा कयूं इन्हनि केसिस में छो नथो एक्शन खयो वञे उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ उन्हनि धुरियुनि जे ख़िलाफ़ जेके इन्हनि वाक़िअनि में मुलविस आहिनि या अहिड़नि वाक़िअनि जूं सरपरस्ती कनि थियूं उहे धुरियूं बिल्कुलु ज़ाहिर आहिनि अव्हां जे ख़्याल में इहो गवर्नमेंट जो फेल्योर आहे गवर्नमेंट जी एडमिनिस्ट्रेशन जो फेल्योर आहे तारिक मजीद साहब बिल्कुल सही पिया चओ सिंध में हुकूमत आई कान्हे तव्हां ॾिसंदो त सिंध में जेकॾहिं असांजो लेडी हेल्थ विज़िटर्स ऐं वर्कर्स ऐं असांजा उस्ताद ऐं असांजा NPID जा मुलाज़िम उहे कराची में वञी एहतजाज कंदा त उन्हनि खे पाणी जा फुआरा आणिबा लठियूं आणिबियूं वारनि खां झले असांजे भेनरुनि खे घेलबो पर कल्ह टियों ॾींहुं तव्हां ॾिठो त असेंबली मेंबरनि जो घेराव थियो माण्हू जुलूस वठी पहुता केॾां वेही रेड ज़ोन केॾां विया कम उन्हनि खे झले ॾाढो फर्स्ट क्लास एंटरटेन कयो वियो त उहे जीअं वणेसि थी असांजे माण्हुनि जूं MPs जूं इंसल्ट्स कनि तंहिंजे करे हिते कानून बानून को आई कोन्हे हाणे जेको मियां मिठो साहब आहे तव्हांखे ॿुधायां थो उनजे फर्ज़ंद कल्ह मूंखे फोन कयो आसिफ साहब मियां मिठे जे उन मूंखे चयो त अयाज़ साहब तव्हां हिन मामले खे तमामु हाई प्रीमियर खयो आहे हाणे भला उहा सुप्रीम कोर्ट में ख़ातून पेश थी आहे पोइ भला हाणे उहा पंहिंजी मर्ज़ी सां वञे त मूं हुनखे चयो बाबा वधीक फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट कंदी पर कन्वर्जन खां अॻु में कंहिं छोकिरी खे कन्वर्ट करणो आहे तब्दील करणो आहे त पहिरीं उनखे उन हमले कंदड़ ऐं अगवा कंदड़नि जे कब्ज़े मां कढो कब्ज़े मां कढी उनखे मोकिलियो 72 कलाक लाइ दारुल अमान उते वञी पंहिंजे माइटनि सां मिलण ॾियोसि पोइ जेकॾहिं राज़पो थिए ऐं माइटनि जी मौजूदगी में उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी छोकिरी कन्वर्ट थियणु चाहे त असांजूं अखियूं थधियूं पर हुनखे ख़बर त हुजे ऐं ॿियो छोकिरी रुॻो छो तारिक मजीद साहब सिंध में को 80 सालनि जो को परशुतम को कुमार को रमेश कोन थो थिए का चाची असांजी 80 सालनि जी 70 सालनि जी का शांति का शकुंतला उहा कन्वर्ट नथी थिए रुॻो 15 16 17 18 साल जूं छोकिरियूं कुआरियूं छोकिरियूं उहे कन्वर्ट करणियूं आहिनि तंहिंजे करे इन में पीपुल्स पार्टी पंहिंजे हुन MNA खे डिसोन करे हा पीपुल्स पार्टी करण त ईअं खपंदो त DCO ऐं DPO खे हुकुम करे हा त छोकिरी अगवा करण वारनि जी कस्टडी मां कढो पर हुन करण जे बजाए हुनखे पैट्रनाइज़ थो कयो वञे बयान था ॾिना वञनि बेनज़ीर साहिबा ख़ुदि हिकिड़ी ख़ातून हुई उन ख़ातून जी पार्टी आहे उनखे त औरतुनि जा राइट्स प्रोटेक्ट करणु खपनि पर पीपुल्स पार्टी हुनजे बजाए हुननि वॾेरनि खे पैट्रनाइज़ करे थी हुननि खे रियासतूं ठाहे ॾिनियूं उन्हनि खे रस्ते में रुकावट तव्हांखे असांखे सिविल सोसाइटी खे नेशनलिस्टनि खे तरक़ी पसंद माण्हुनि खे ऐं असांजी अक़लियत सां ताल्लुक रखंदड़ सिंधी हिंदू अयाज़ साहब जॾहिं रिंकल कुमारी खे सिंध हाई कोर्ट में पेश कयो वियो त सिंध हाई कोर्ट जेको ऑर्डर कयो त बाबा इहे 2 हफ़्तनि जे लाइ दारुल अमान में वञनि ऐं उन्हनि खे मना कई वई त उहे पंहिंजे मुड़ुसनि खां अलॻि थी वञनि अॼु हाणे इन केस में जेकॾहिं इहे छोकिरियूं सुप्रीम कोर्ट में या हाई कोर्ट में पंहिंजी मर्ज़ी जो बयान ॾियनि थियूं त उन ते अवां जो रद्दमल छा थींदो तारिक मजीद साहब पाकिस्तान ऐं सिंध जंहिं क़िस्म जे समाज में आहे उन में पाण तसवुर करे सघूं था का मुंहिंजी सौट मासात तव्हांजी असांजी पंहिंजे घरनि जी का न्याणी उहा पहिरीं खजी वञे उन खजी वञण खां पोइ उनखे जिन्सी तरह दबाव में विधो वञे उन सां ज़बरदस्ती जो तालुक क़ाइमु कयो वञे उनखे घेरे में रखियो वञे उनखे चयो वञे तूं हाणे तुंहिंजो नालो बि चेंज थी वियो आहे ऐं उन सां जबरन हिकिड़ो निकाह कयो वञे जंहिं हुनजी मर्ज़ी शामिल न हुजे त उहा न्याणी जेका हाणे फिज़िकली बि इस्तेमालु थी चुकी उनजो नालो बि मटिजी चुको उनखे ख्वार ऐं ख़राब समाज में कयो वियो ऐं उहा जेकॾहिं सोचे थी त माइटनि में वेंदसि त उते हुअं ई क़दुरु कोन थींदो ऐं मुंहिंजे माइटनि जी ज़िंदगी बि ख़तरे में हूंदी आउं बि ख़तरे में हूंदसि त इन हैरेसमेंट खां पोइ पाण कंहिं मुस्लिम कंहिं ईसाई क्रिश्चन छोकिरी खां पाण उमेद रखंदासीं त हुनखे पहिरियां 15 ॾींहं हवाले कयो वञे अगवा करण वारनि माण्हुनि खे 15 ॾींहंनि खां पोइ चयो वञे त हाणे पंहिंजी रज़ा ख़ुशि था जेॾा वञे तंहिंजे करे सॼो प्रोसेस ग़लति आहे पहिरीं उन छोकिरीअ खे अगवा ठही कंहिं ॿिए जे हवाले थियणु ॾियणु ई न घुरिजबो हाणे ॾियणु घुरिबो थी वियो हुन खां पोइ हाणे हुनखे चइजे त 15 ॾींहं उहा फिज़िकली इस्तेमालु थी चुकी उन सां जबरन निकाह थी चुको उनखे हिरास थी चुको उनजे ख़िलाफ़ सॼी कम्युनिटी में हिकिड़ी कैंपेन हली चुकी तंहिंजे करे हुनजो फ़ैसिलो हिकिड़ो बैलेंस्ड ऐं इंडिपेंडेंट फ़ैसिलो हूंदो ई कोन केॾांहुं बि वञण वरी महिरबानी अयाज़ साहब डॉक्टर साहब छा चवंदो अयाज़ साहब तमामु तफ़सीली ॻाल्हायो बिल्कुलु ज़बरदस्त ऐं लतीफ़ अली जो वकील तमामु सुठो ॻाल्हायो ऐं हुनजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ ऐं मुतमिन आहियां हुन हिकिड़ी ॻाल्हि तमामु भली ई कई असां वटि वाक़ई हीअ त मज़हबी कन्वर्जन आहे पर जेकॾहिं हिते को सिंधी घराणे में जेके मज़हब कन्वर्ट कराइनि था उन्हनि जी ख़ुदि बि नियाणी जेकॾहिं के पंजाबी छा इश्क कंदी त हू उहा बि ॻाल्हि बर्दाश्त करण लाइ तयारु न हूंदा आहिनि सेम मज़हब में वञण लाइ तब्दील थियण लाइ तयारु न आहिनि
पर असीं हिते मज़हब जो हेॾो कन्वर्जन इन ते त अया लतीफ़ अली जो आउं निहायती शुक्रगुज़ार आहियां, तमामु सुठो थो ॻाल्हाए ऐं तमामु असां इन कम खे खणियो वेठो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि हुनजी इहा ॻाल्हि वाजिबु आहे, मियां मिठा सिटिंग MNA पीपल पार्टी वेठो आहे। मूं प्रेसिडेंट जनाब आसिफ अली ज़रदारी साहिब खे इहा रिक्वेस्ट बि कई आहे त हुनजी इन हरकतुनि सां फौरन पार्टी टिकट ख़तमु थियणु खपे। ऐं इहो असांजे प्रेसिडेंट साहिब खे बि चई चुको आहियां ऐं CM साहिब खे बि चई चुको आहियां। यकदमि जिन बि इन अमल में पुलिस जो जिन जो बि तावन आहे, जेके जेकाबाद डिस्ट्रिक्ट मां, घोटकी डिस्ट्रिक्ट मां या कराची मां, जेके डॉक्टर लता कराची मां थी, टिनी जा SHO DSP SSP मुअतल थियणु खपनि। पर हुननि छा कयो आहे, DSP या SSP मुअतल थिया आहिनि, अञा ताईं को बि DPO मुअतल न थियो आहे। ह्यूमन राइट्स वारनि इहा रिक्वेस्ट कई हुई त अञा DPO वेठा आहिनि। पर ठीकु आहे, उहे DPO हालांकि हिकिड़ो DPO जेको घोटकी वारो आहे उन जी हालांकि तारीफ़ बि कनि था कुझु असांजा अकेत वारा, ॿियनि अमन मसइले ते तमामु घणी हुन कोशिशि कई आहे। पर हीअ जेका आहे न, हीअ मसइलो असांजे सर खां गुज़री चुको आहे। हिन खां मथे असां वटि हिंदुनि लाइ ॿियो को कहराम न ईंदो। ऐं सम्झां थो हीअ मसइलो रुॻे असां हिंदुनि लाइ न आहे, पर हीअ अमन अमान ख़राबु करण लाइ मसइलो अवां हिंदू पर सिंधी ॿियनि मुस्लिम भाउरनि लाइ बि आहे। इन ते जेतिरो कंट्रोल कजे त उहा बहितर थींदो। अच्छा रमेश साहब, तव्हां छा चवंदव अयाज़ पली जी हिन ॻाल्हि ते? त ॾिसो, अयाज़ साहब तमामु बहितरीन ॻाल्हियूं कयूं त का बि छोकिरी कंहिंजी बि हुजे, मज़हब त इहे बाद जूं शयूं, कंहिंजी बि छोकिरी हुजे, असांजे समाज जी जेका केमिस्ट्री आहे त उहा 8 ॾींहं जेकॾहिं कंहिं बि माना कस्टडी में रखिजे, लाज़मी ॻाल्हि आहे उहा उनजो घर पाण वटि जेके इज़त जा जेके मयार आहिनि, जेके इज़त जा जेके वैल्यूज़ आहिनि, उहे त ख़तमु था थी वञनि। सपोज़ कयो कि आलमाणी छोकिरी कंहिं जतोई जे कब्ज़े में 8 ॾींहं रहे थी, मूंखे नथो लॻे त जेकॾहिं 8 ॾींहं रहे त खूनरेज़ी न थिए या FIR न दाख़िल थी वञे या वॾी वेड़ न थिए, ऐं उहा पोइ छोकिरी जेकॾहिं वापसि आलमाणी में वेंदी त उनजो वरी कहिड़ी इज़त हूंदी या उनजे माइटनि जो। ख़ाली ॾिसो न, पाण फोकस कयूं था रिंकल खे या रिंकल कुमारी हुनजे माउ पीउ जी कहिड़ी हालत हूंदी, हुनजे भाउ जी कहिड़ी हालत हूंदी, कानून जूं कीअं धजियूं उड़ायूं वञनि। उनखां पोइ समाज जी जनरली असांजी जेका चयो थो भई 5% पॉपुलेशन आहे हिते माना सिंध में, उनजी छा माना उनजे ज़हन सां छा गुज़रंदी। असां जूं काफ़ी ग़लतियूं असांजे बिरादरी जे अंदरि बि आहिनि। हाणे ॾिसो, अॻे ईअं थींदो त हीउ वाहिद हीउ रिंकल वारो वाक़ियो जो थर मां आवाज़ उथियो आहे, कोली इताद असां डॉक्टर वारनि, पहिरीं थींदो त भई लाड़काणे में को वाक़ियो थींदो त थाणे बूढ़ा खंडा वारा थर वारा सुता पिया हूंदा, चवंदा ठीकु आहे असांजो उत्तराधिन जो मामिलो असांजो छा, लाड़ जा माण्हू लाड़ वारनि सां को वाक़ियो थींदो त उहे माना हीउ वाहिद हिन जा ताक़तवर जेके माना रदमल साम्हूं आया आहिनि। त ख़ुदि मियां मिठा साहिब बि डिफेंस पोज़ीशन में हींअर असां गुज़िरियल माना 2-3 प्रोग्राम में ॾिठो आहे, आज ते थियो प्रोग्राम इहो बोलता पाकिस्तान या ॿिया जेके प्रोग्राम थिया आहिनि त उनमें माना हू डिफेंस पोज़ीशन में प्रेस कॉन्फ्रेंस कई 2 ॾींहं, माना प्रेस कॉन्फ्रेंस उहो कंदो जंहिंखे ज़रूरत पवंदी प्रेस कॉन्फ्रेंस जी। माना हाणे जेकॾहिं असीं ईअं मुतहद थियूं, असां सां सिविल सोसाइटी कॾे, असां अया लतीफ़ अली जो कॾे, असां सां बशीर कुरैशी कॾे, असां सां जलाल महमूद शाह कॾे, असां सां आकाश मल्ला कॾे, असांजी पीपल्स पार्टी असां सां कॾे, जंहिंजो बाक़ाइदा मनुष्य हिकिड़ो लिबरल आहे। ऐं त इहो थो चवां त हिननि सभिनी दोस्तनि खे जेके पीपल्स पार्टी जा आहिनि, इन्हनि खे सदर साहिब जे अॻिलो रखणु घुरिजे त पोइ असां जेके बि अक़लियत जा मेंबर आहियूं, या तव्हांखे असीं था खपूं या उहो हिकिड़ो थो असीं इहो चऊं त असांजी उथणी रहणी खाइणू पीअणू होली दिवाली ईद असीं सभु कॾहिं को असां डॉक्टर साहब मां अव्हांखे ॻाल्हि चवां त अपर सिंध में इन्हनि वाक़ियुनि खां अलावा जनरली जेका लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे सा वर्स्ट आहे। हूअं बि तव्हां ॾिसो इन्हनि वाक़ियुनि खां अलावा बि त आम मुस्लमान बि अगवा थिए थो, किडनैप थिए थो, दुकाननि ते हमला थियनि था, दाड़ा लॻनि था, पुरजूं थियनि थियूं। मां चवां थो अव्हां पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ आहे, अव्हां हुकूमती धुर में आहियो, MNA आहियो, छो नथा अव्हां पंहिंजे हुक्मराननि खे इहो चओ त बाबा सुठी गुड गवर्नेंस जे ज़रिए, सुठी एडमिनिस्ट्रेशन जे ज़रिए, सुठनि ऑफिसर्स जे ज़रिए, उन्हनि जी पोस्टिंग जे ज़रिए, ख़ासि तौर ते अपर सिंध में जिते इहा बाहि भरी पई आहे अमन अमान जे हवाले सां, जिते वॾेराशाही आहे, जिते दादागिरी ऐं गुंडागर्दी जो राज आहे, उनखे ख़तमु करण लाइ गुड गवर्नेंस ज़रिए जेको आहे सो अव्हां जेको आहे सो हुते माण्हू पोस्ट कयो। तारमई साहब वाक़ई इहा ॻाल्हि तव्हां सही, पर मूं जेको ॾिठो जॾहिं बि पाकिस्तान पीपल पार्टी जी गवर्नमेंट ईंदी आहे उन्हनि जे पुठियां को अहिड़ियूं अहिड़ियूं कुवतूं आहिनि जेके लॉ एंड ऑर्डर खे ख़राबु करण जी कोशिशि कंदियूं आहिनि। जानबूझ करे कयो वेंदो त पाकिस्तान पीपल पार्टी जी गवर्नमेंट 6 महीना हले या 8 महीना हले या साल हले या 2 साल हले, त इहा हिकिड़ी क़िस्म जी पुठियां खां अहिड़ी साज़िश पई थिए। मजमूई तौर पर
पूरी सिंध में तव्हां ॾिठो हूंदो, ख़ाली वाक़ई अकेलनि सां न, हूअं बि जिते किथे का ॾींहं जी वारदात का राति जी वारदात, उन लाइ तमामु घणी होम मिनिस्टर असांजो पहिरियां हो डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा तमामु घणी एफर्ट्स वरितियूं पिए, पर हींअर जेको मंज़ूर वसण साहिबु आहिनि पंहिंजे तरफ़ां असांजे हुन सां राब्तो थिए थो, हू त चवनि था त बाबा असां त कोशिशि कयूं पिया। हिन इशू ते असीं ॿिया प्रोग्राम कंदासीं। तमामु वॾो इशू आहे। डॉक्टर लालचंद साहिबु तव्हांजी, रमेश गुप्ता साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, असां असांजे स्टूडियोज़ में आयो ऐं खुली करे उन्हनि मसइलनि जी निशानदेही कई जेके असांजी अक़लियती बिरादरी खे दरपेश आहिनि। तजवीज़ूं ॾिनियूं। असांखे यकीन आहे त असांजा हुक्मरान, असांजा जेके ताक़तवर तबका आहिनि उहे उन्हनि ते ध्यानु ॾींदा। अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इन सां गॾु असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो ख़तमु थियो। पंहिंजे मेज़बान तारिक मजीद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।